कंदासीं अॻूणे वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी मकानी चूंड मुहिम जे सिलसिले में हैदराबाद में रैली जी अॻवानी कई आहे। आसिफा भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में रैली कढी वई, जंहिंमें कारकुननि ज़ालनि संदसि विख विख ते गुलनि जूं पतियूं वर्खा करे शानदार आजियां कई। चांडिया ॻोठ में ख़िताब कंदे आसिफा भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त 24 जुलाई ते बिलावल भुट्टो ज़रदारी जो साथ ॾेई पीपल्स पार्टीअ जे नामज़द उम्मीदवारनि खे कामयाब कयो। संदसि चवणु हो त हाणे हर पासे रुगो तीर हलंदो, मुखालफ़नि खे इबरतनाक शिकस्त मिलंदी ऐं जियाला कामयाब थी अवाम जी ख़िदमत कंदा। हैदराबाद में मकानी चूंड के 2 मरहले में आसिफा भुट्टो ज़रदारी जियालन में केला और सूफ़ खरीद करे विराया। कारकुननि खे ॾिना मुख़्तलिफ़ हंधनि ते क़ाइमु कयल कैंपनि ते आसिफा भुट्टो ज़रदारी जी आजियां कई। आसिफा भुट्टो वहदत कॉलोनी वटि गाॾीअ मां लही फ्रूट ऐं रेढ़े वारे खां केला ऐं सूफ़ ख़रीद करे कारकुननि में विराया। उन मौक़े ते कारकुननि पारां जीए भुट्टो ऐं ज़िंदा है बीबी ज़िंदा जे नारनि जी गूंज कई वई। तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान खान इल्ज़ाम हयो आहे त पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड में असेंबली मेंबरनि खे ख़रीदण लाइ 50 करोड़ ताईं आछ कई पई वञे। ट्विटर ते जारी कयल बयान में इमरान खान चयो त अॼु लाहौर में सिंध हाउस जहिड़ा मंज़र ॿीहर नज़र अची रहिया आहिनि। उन दावा कई आहे त MPS खे ख़रीद करण लाइ 50 करोड़ ताईं आछ कई पई वञे, जंहिं करप्शन ते एनआरओ वरितो हो। लुटियल नाणे सां माण्हुनि खे ख़रीद कयो पियो वञे। संदसि चवणु हो त चोरनि खे जेल में विझणु घुरिजे, उहो न रुगो जमहूरियत पर समाज जे इख़्लाक़ ते बि हमिलो आहे। अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त सुप्रीम कोर्ट पार्टियूं तब्दील कंदड़ ते ताहयात पाबंदी लॻाई आहे। हा त रोकथाम थी आहे, इम्पोर्टेड हुकूमत आणींदड़ खे अहसासु न आहे त क़ौम खे वॾो नुक़सानु पहुचाए पियो वञे। पीटीआई अॻवान फवाद चौधरी पंहिंजी पार्टी जे पंजाब असेंबली मेंबर मसूद मजीद ते 40 करोड़ रुपया वठी मुल्क खां ॿाहिरि वञण जो इल्ज़ाम हणी छॾियो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फवाद चौधरी चयो त नंढी चूंड में नून लीग ऐं उन जे 12 इतांदियुनि खे शिकस्त थी। पंजाब जे अवाम फ़ैसिलो कयो आहे त तख़्त लाहौर ते तहरीक इंसाफ़ जो हक़ आहे। कोर कमेटी पंजाब जे वॾे वज़ीर लाइ परवेज़ इलाही खे नामज़द कयो आहे। हुन चयो त पंजाब में वॾे वज़ीर जी चूंड लाइ शैतानी रांदि शुरू कई वई आहे। मुल्क जो घरू वज़ीर चई रहियो आहे त 5-6 मेंबर हेॾां होॾां थी सघनि था। पिंडी वारी सीट ते रिकाउंटिंग जो आर्डर ॾिनो वियो आहे। फवाद चौधरी चयो आहे त रहीम यार खान मां संदन MPA मसूद मजीद मुबैना तौर 40 करोड़ रुपया खणी तुर्की पहुची चुको आहे। मुखालिफ़ कंहिंखे दुबई त कंहिंखे तुर्की में होटल बुक कराए पिया ॾियनि। पीटीआई अॻवान चयो आहे त अता तारड़ संदन MPA सां राब्तो कयो आहे। अंदाज़ो लॻायो त 30 खां 35 करोड़ रुपया MPA खे ॾेई रहिया आहिनि। जेकॾहिं अहिड़े नमूने मेंबरनि खे ख़रीद कयो वियो त पाकिस्तान में जमहूरियत जो को मुस्तक़बिल न आहे। पंजाब जे घरू वज़ीर अता तारड़ PTI MPS खे पैसनि ॾियण जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त फवाद चौधरी जो इल्ज़ाम साबित थियो आहे त सियासत छॾे वेंदो। फवाद चौधरी पंहिंजे चाचे जे नाले ते रिश्वत वठंदो रहियो आहे। फवाद चौधरी जे इल्ज़ाम ते रद्द अमल में पंजाब जे घरू वज़ीर अता तारड़ चयो आहे त MPA मसूद मजीद खे कंहिं बि क़िस्म जा पैसा न आहिनि ॾिना। हू 3 अप्रैल ते इस्तीफ़ा ॾेई चुको आहे। हुन चयो त PTI जे कंहिं बि MPA खे पैसनि जी आछ नाहे कई वई। फवाद चौधरी जो इल्ज़ाम साबित थियो त सियासत छॾे ॾींदुसि। सूबाई वज़ीर अता तारड़ चयो आहे त फवाद चौधरी ईंदड़ चूंडूं कहिड़ी पार्टी खां विढ़ंदो उहा ख़बर न आहे। हू पंहिंजे चाचे जे नाले ते रिश्वत वठंदो रहियो। मुस्लिम लीग काफ जे सरबराह चौधरी शुजात जो पंजाब जे वॾे वज़ारत लाइ पॉलिसी बयान साम्हूं अची वियो। संदसि चवण त परवेज़ इलाही वॾे वज़ीर लाइ पार्टी जो उम्मीदवार आहे। कंहिं क़िस्म जो लेटर जारी करण जो सवाल ई नथो थिए। जेका जारी कयल बयान में चौधरी शुजात हुसैन जो चवणु आहे त जिन खे मैंडेट मिलियो आहे हुकूमत करणु उनजो हक़ आहे। संदसि चवणु हो त हू हिकु भेरो न पर 2-3 भेरा अॻु उहा ॻाल्हि करे चुको आहे। काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन चयो आहे त कंहिं क़िस्म जो लेटर जारी करण जो सवाल ई पैदा नथो थिए।
अॻूणे घरू वज़ीर अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद चयो पाकिस्तान मुआशी तबाही में दाख़िल थी चुको है। एक ॾींहुं श्रीलंका बणिजी सघे तो। इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो पीटीआई परवेज़ अलाई के पंजाब जो वॾो वज़ीर नामज़द कयो आहे। सुभाणे न त ॿिए ॾींहुं परवेज़ अलाई पंजाब के वॾे वज़ीर जो कसम खणंदो। चौधरी शुजात साणस गॾु बीठो आहे। हुन चयो त आसिफ ज़रदारी ख़रीदारी लाइ मंडी लगाए छड़ी है। खेसि चौधरी शुजात वटि वञणो पियो त वेंदो। शेख रशीद सवाल कयो त मौजूदा हुकूमत के 3 महीना थी विया, नवाज शरीफ छो न पियो अचे। संदसि चवणो हो त परॾे में रहंदड़ पाकिस्तानियुनि जे वोट जे हक़ लाइ अॼु सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। खेनि वोट ॾियण खां केर बि नथो रोके सघे। ॿियनि जियां उन्हनि जो बि मुल्क त साॻियो हक़ आहे। शेख रशीद चयो त हू नेब कानून में तरमीम ख़िलाफ़ अचणु चाहे पियो, पर इमरान ख़ान अपील दाख़िल करणु छॾे ॾिनी आहे। ॿिए तरफ़ ट्विटर ते बयान में शेख रशीद चयो पाकिस्तान मुआशी तबाही में दाख़िल थी चुको आहे। हिकु ॾींहुं श्रीलंका बणिजी सघे थो। कणिक गिह ऐं पेट्रोल कीअं ख़रीद कयो वेंदो, कर्ज़ कीअं अदा थींदा। अॻूणे घरू वज़ीर चयो सियासी बेयकीनी मुआशी क़यामत खे जनम ॾेई रही आहे। शहबाज शरीफ़ ही तख़्त लाहौर न आहे, मुल्क बचायो न त घर हलिया वञो। अॻूणे घरू वज़ीर चयो नवंबर में चूंडूं कराइण घुर्जनि। अक्टूबर नवंबर में आम चूंडनि खां सवाइ को हल न आहे, पोइ का बि हुकूमत न करे सघंदी। मुल्क में सियासी गैर यकीनी वारी सूरत हाल सबब अमरीकी डॉलर की उॾाम जारी है। डॉलर वधीक 4 रुपया महांगो थियण बाद 226 रुपयनि जो थी वियो आहे। मुल्क में सियासी गैर यकीनी वारी सूरत हाल सबब रुपए जो मुल्क वधीक किरी पियो आहे। अमरीका डॉलर की उॾाम जारी है। इंटरबैंक में डॉलर वधीक 4 रुपया खां वधीक महांगो थी पियो आहे। 4 रुपया 52 पैसा वाद बाद डॉलर 226 रुपयनि जो थी वियो आहे। नई हुकूमत जे अचण बाद डॉलर के अघ में 45 रुपया वाद ॾिठी वई आहे। माहिरनि जो चवणु त पंजाब की नंढी चूंड बाद मुल्क में गैर यकीनी वारी सूरत हाल है, जंहिं सबब डॉलर के अघ में वाद जो सिलसिलो तेज़ीअ सां जारी है। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो पाकिस्तान में रुपए जो मुल्क घटिजी वियो आहे। वधीक शयूं ॿाहिरां घुराइण सबब रुपए ते दबाव वधी वियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मिफ्ताह इस्माइल चयो अप्रैल में ऐं जून में शयूं ॿाहिरां घुराइण में घटिताई कई वई। संदसि चवणु हो त केतिरनि शयुनि ते पाबंदी लॻाए जंहिंसां फ़ाइदो थियो आहे। शयूं ॿाहिरां घुराइण ऐं मोकिलण में तवाज़न बरक़रार रखण जी कोशिशि कई पई वञे। मिफ्ताह इस्माइल चयो पाकिस्तान में रुपए जो मुल्क घटिजी वियो आहे। वधीक शयूं ॿाहिरां घुराइण सबब रुपए ते दबाव वधी वियो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो मुल्क में 60 ॾींहनि जी डीज़ल मौजूदु आहे। मुल्की मईशत बेहतरी तरफ़ वधी रही है। ॾुखियायूं आहिनि पर जल्द हालतूं बेहतर थी वेंदियूं। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो नफ़रत वारी सियासत इमरान ख़ान की आदत बणिजी वई है। जारी कल बयान में शर्जील मेमन चयो पीटीआई पाकिस्तान लाइ माफ़िया बणजण की कोशिश करे रही है। संदसि चवणु हो त इमरान ख़ान मुल्क लाइ बाल ठाकरे ऐं पीटीआई शिवसेना बणिजी रहिया आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो इमरान ख़ान अॼु बि कानून मथां आहे। को बि इदारो इमरान ख़ान के गिरफ़्तार करण की ज़रूरत न पियो करे। हुन चयो पीटीआई चेयरमैन परवेज़ अलाई के धाड़ेल चवंदो हो, हाणे खेसि वॾो वज़ीर बणाए पियो। इमरान ख़ान कूड़ो हो त परवेज़ अलाई खां माफ़ी वठे। कानून वारे सलाहकार बैरिस्टर मुर्तज़ा वाहब चयो कराची में फ़िरक़ेवारियत ऐं लिसानी सियासत जो दौर ख़त्म थी चुको आहे। टोले वारनि सियासतदाननि कराची में पंहिंजी शिकस्त ॾिसी रहिया। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम जे बयान ते रद्दअमल ॾींदे बैरिस्टर मुर्तज़ा वाहब चयो टोले वारनि सियासतदाननि कराची खे तबाह कयो आहे। रुगो पीपल्स पार्टी कराची जे समूरे आबादी की नुमाइंदगी करे थी। उन्होंने चयो बल्दियाती चूंडनि में अवाम जो मुक़ाबिलो उन्हनि सां आहे जिन कराची के तबाह कयो। बैरिस्टर मुर्तज़ा वाहब चयो हलंदड़ माली साल दौरान कराची के तरक़ियाती मनसूबनि लाइ 112 अरब रुपया रखिया विया आहिनि। संदसि चवणु हो त पीपल्स पार्टी के मेयर की चूंडनि सां कराची में तरक्की ऐं अमुन जो नओं दौर शुरू थी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा FWO जी स्टेट ऑफ दी आर्ट टेलिंग इंस्टीट्यूट जो इफ्तिताह करे छॾियो आहे। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा TIP जो दौरो कयो हुयो। ISPR मूजिबि आर्मी चीफ FWO स्टेट ऑफ द आर्ट टेलिंग इंस्टीट्यूट जो इफ्तिताह कयो। तर्जुमान मूजिबि आर्मी चीफ नेशनल एमरजेंसी ऑपरेशन सेंटर जो पिणु दौरो कयो। ISPR मूजिबि इदारे जो मक़सदु सुनगन जी पेशवारानी महारतनि खे हाथी ॾियणु आहे।